न्यू सईदाबाद जे आबादगारनि वकार लाखो, अब्दुल अज़ीज़ मेमण, सिकंदर समूह, सुफियान लाखो ऐं ॿियनि सब डिवीज़न हाला जे SDO, असिस्टेंट इंजीनियर ऐं ॿियनि ख़िलाफ़ एहतजाजी मुज़ाहिरो कंदे चयो त सईदाबाद रेगुलेटर मां निकरंदड़ फतेहपुर माइनर खे SDO ऐं सब इंजीनियरनि तबाह करे छॾियो आहे। हिननि चयो त 10 साल अॻु सूबाई हुकूमत 21 करोड़ रुपयनि जी लाॻत सां फतेहपुर माइनर जी लाइनिंग कई, पर मज़कूरा आपाशी मुलाज़िमनि इख्तियारनि जो नाजाइज़ इस्तेमाल करे सईदाबाद रेगुलेटर खां हाला पुराणा ताईं 150 लोही पाइप हणाए छॾिया आहिनि, जंहिंजे ज़रिए पाणी चोरी कयो पियो वञे। नतीजे में पुछड़ी में फसल सुकी तबाह थी रहिया आहिनि। हिननि आला इख्तियारनि खां मुतालबो कयो त मज़कूरा आपाशी अमलदारनि ख़िलाफ़ कार्रवाई कई वञे।